मुंहिंजो इहो ई कोशिशि आहे त पंहिंजे सिंधी जेके बि सिंगर आहिनि, सिंधी जेके बि टिकटॉकर आहिनि, सिंधी जेके वीलागर आहिनि, जेके फेसबुकर आहिनि, जेके इख़लाक़ में जे दायरे में रही वीडिया ठाहिनि था, जेके सुठी सोच सां वीडिया ठाहिनि था, जेको सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, जेको सुठी तरह सोशल मीडिया ते पेश ईंदा आहिनि, मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त उन्हनि खे सजेस्ट करण ई सऊदी अरब जेका हींअर इंटरटेनमेंट जो हिकिड़ो तूफ़ान आयो आहे, इंटरटेनमेंट शोज़ थी रहिया आहिनि, त जीअं पंहिंजे सिंधियुनि खे में घुराया। पाकिस्तानियों के लिए खुशखबरी है कि इरसाल ने जो है ना वो अपनी फ़ीस जो है सिर्फ 5 रियाल की हुई है, और उसके अलावा जो है वो आप इरसाल के ज़रिए पाकिस्तान को पैसे भेजें तो यकीनन जो है पाकिस्तान का वो बड़ी इजी सी फॉर्मेट है, तो उसमें हमें फ़ायदा ये होगा। और उसके बाद हम एक बहुत अच्छी खबर ला रहे हैं कि हम एक इवेंट भी कर रहे हैं जो उन ख़ास लोगों के लिए होगा जिन्होंने इरसाल के ज़रिए पैसे भेजे, और हम उन्हें इन्फॉर्म करेंगे और वो उस इवेंट को आके अटेंड कर सकते हैं। सलाम अलैकुम मैम। अस्सलाम वालेकुम। आपने बलूचिस्तान का गाना सुना है गुलाम नसीर का? जी जी, मैंने गुलाम नसीर साहब का पूरा गाना सुना है, और बल्कि मैं सुधीर भाई को बताई थी कि मेरे पास एक बहुत अच्छा बलोची सूट है, तो मैं जैसे ही मुझे मौका मिला मैंने वो सूट पहन के फिर बैकग्राउंड से वो गाना भी चलाना है। और बहुत बहुत शुक्रिया। बलूचिस्तान हमारा बहुत प्यारा सूबा है, बड़े अच्छे लोग हैं वहाँ के, और मैं क्योंकि सिंध से ही कराची और सिंध सूबे से हूँ तो मुझे पूरा अंदाज़ा है कि बलूचिस्तान जो है ना वहाँ पे कितनी खूबसूरत जगहें हैं और कितने खूबसूरत लोग हैं। और सुधीर भाई को भी विश यू ऑल द बेस्ट। अल्लाह ताला आपको बहुत कामयाब करे, और इंशाल्लाह फ्यूचर में देखेंगे आपकी बहुत सारी तरक्कियाँ। तो मैम आप जो कि सऊदी इंटरटेनमेंट अथॉरिटी की मशीर हैं, तो आप बलूचिस्तान कल्चर डे भी कोशिश करें इधर सऊदी जिद्दा में मनाए, उसके साथ साथ सिंधी कल्चर डे भी कोशिश करके मनाए, अच्छा लगेगा। इधर बहुत से हमारे सिंधी भाई भी हैं, बलोच भाई भी हैं, एक कम से कम ट्राई तो करें। चलें ठीक है, बिल्कुल ट्राई करेंगे। और ओवरऑल तो हम पाकिस्तान को पूरे पाकिस्तान के तौर पे लेते हैं, और पाकिस्तान में हमारे पास चंद सूबे ही हैं, कोई बहुत ज़्यादा सूबे तो नहीं हैं, तो हम सारे सूबों को भी उसमें एंटरटेन कर सकते हैं। और कल्चर के हिसाब से तो वाकई बहुत कलरफुल कल्चर है बलूचिस्तान का, तो हमें ज़रूर करें। आपसे वादा कर रही हूँ कि अब इंशाल्लाह जैसे ही कोई नेक्स्ट प्रोग्राम होता है तो हम उसमें ज़रूर करेंगे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां जिद्दा सऊदी अरब जे एक होटल में आहियां, कासा डी ओरा। हिते अॼु मीटिंग थी गुज़री सोशल मीडिया जे हवाले सां। जेको आहे सो हितां हिकिड़ो कंपनी आहे इरसाल, जेको परदेसी महीने में पंहिंजा पैसा मोकिलींदा आहिनि हर महीने घर ॾे बचनि ॾे, उहो जेको आहे सो हिकु इवेंट कराए रहियो आहे जंहिंमें मशहूरु टिकटॉकर जेके पाकिस्तान जा आहिनि उन्हनि खे घुराए रहियो आहे। ऐं इंशाअल्लाह ताला ही अवल उनजो जेको इवेंट आहे उहो कामयाबु थी थो वञे, उहो टारगेट अचीव कनि था, त पोइ हू जेको आहे सो हर कम्यूनिटी मां टिकटॉकर सऊदी अरब घुराईंदा। टारगेट छा आहे, जेकॾहिं 300 नवां अकाउंट इरसाल में ठहंदा जेके पैसा मोकिलींदा, त पोइ हर कम्यूनिटी मां हींअर सिड जेको रैपर आहे टिकटॉकर पंजाब खां उनखे घुराए रहिया आहिनि 25 अगस्त ते। उन खां बाद जेकॾहिं ही टारगेट पूरो था कनि त हर कम्यूनिटी मां, पाकिस्तान जे हर कम्यूनिटी मां जेके मशहूरु टिकटॉकर आहिनि, जेकॾहिं सिंधी में असां ॻाल्हि कयूं, जेकॾहिं फीमेल में अचूं था, अक्सा जमाली साहिबु आहे, हरीश सुमरो जेको आहे सो ॾाढी सुठी टिकटॉकर आहे। इहे काफ़ी जेके मशहूरु टिकटॉकर आहिनि सिंधी, उहे आहिनि। जेका मर्दनि में जंहिंखे ॾिसूं, छोकिरनि में हिकिड़ो त जेको मुर्शिद जो एक्ट करे थो शीदा वारो, उहे बि जेको आहे सो हुन सां गॾु ॿिया बि सुठा टिकटॉकर आहिनि। इशफाक चांडियो आहे जेको चाचे सां गॾु रोल कंदो आहे। सजाद मखणी आहे, उहो जेको आहे सो टिकटॉक ते हूंदो आहे, सुठा हूंदा आहिनि, ॿ जोड़ी हूंदो आहे। अहिड़े हिसाब सां असांजो असगर कोसो बि हिसाबु आहे जेके, लेकिन असगर कोसो खे जीअं त उन जा जेके सॉन्ग्स वायरल थिया आहिनि इंटरनेट ते, असीं उनखे सिंगर जे कैटेगरी में रखियो आहे। ईअं ई असांजो जेको सुठो ॻाल्हाईंदो आहे हैदर कादरी साहिबु आहे, सुठो ॻाल्हाईंदो आहे। उन सां गॾोगॾु असांजो ऑल टाइम फेवरेट गामू जेको आहे सो उनखे जेकॾहिं यूट्यूब जो कैटेगरी ईंदो वीलाग जो, उनखे शामिलु कंदासीं।
ऑफकोर्स अली गुल मला ऐं सोराब सुमरो असांजूं ॿई अखियूं आहिनि उहे जेको आहे सो हिकु तमामु सुठा बहितरीनु सीनियर अदाकार आहिनि। ईअं काफ़ी सिंध जा जेके आहिनि ऐं मां कोशिशि करे सिंध जो जेको आहे सो कम्यूनिटी जे हिसाब सां सिंध खे मां चवां अॻिते आणियां। इहे सजेशन्स मूं ॾिना उन सां गॾोगॾु मां जेको आहे सो जेके बलोचिस्तान जा आहिनि ख़ासि करे सिंगर्स उन वाले साईं बलोचिस्तान जो जेको कल्चरल डे आहे उनखे बि मां सजेस्ट कयो आहे त उनखे बि हिते सेलिब्रेट कयो वञे। ऐं जीअं त डिसंबर जे पहिरें हफ़्ते में सिंधी कल्चरल डे आहे उहो सिंधी कल्चरल डे बि जेको आहे सो हिते सऊदी अरब में गवर्नमेंट लेवल ते सेलिब्रेट कयो वञे। उन लाइ मूं जेको आहे सो सनम मारवी जेको आहे सो उनखे सजेस्ट कयो आहे ऐं वफ़ा सजाद सोलंगी दादू वारो जेको आहे सो उनखे सजेस्ट कयो आहे। ऐं बहरहाली क़बल वक़्तु आहे जीअं टाइम गुज़रंदो वेंदो ऐं इंटरनेट ते के नौजवान ईंदा सुठा सिंगर आहिनि बि जिन जा गाना हलनि था उन्हनि खे सजेस्ट कयो वेंदो। इनखे मुंहिंजो कमु आहे सिर्फ़ु सजेस्ट करणु उन्हनि जो फ़ाइल उन्हनि खे ठाहे ॾियणु ऐं उन्हनि जी जेका बि हिस्ट्री आहे इंटरनेट ते जंहिंमें उन्हनि खे सर्च कयो वेंदो आहे उन्हनि खे ॻोल्हियो वेंदो आहे उन हिसाब सां मां फ़ाइल ठाहे इन्हनि खे ॾींदुसि जेको आहे सो पोइ ई कहिड़ो फ़ैसिलो था कनि कंहिंखे घुराइनि था ज़ाहिरी ॻाल्हि आहे सऊदी अरब घुराइनि था उन्हनि जो प्रोटोकॉल आहे उन्हनि जी जेका रिहाइश हिसाब आहे हर शइ उहो उनखे मैनेज करिणो पवंदो आहे। इहे स्टार होटल्स में थींदा आहिनि बाक़ाइदे हिकिड़ो जीअं सलमान ख़ान खे प्रोटोकॉल ॾिबो आहे शाहरुख़ ख़ान खे ईअं उन्हनि खे प्रोटोकॉल ॾींदा छो थी गवर्नमेंट इन में इन्वॉल्व हूंदो आहे। उन सां गॾु जेके बि कंपनियूं कंदा आहिनि उहो गवर्नमेंट जे थ्रू ई कंदा आहिनि। बहरहाल जेको आहे सो मूंखे तव्हांजो सपोर्ट खपे। मुंहिंजो इहो ई कोशिशि आहे त पंहिंजे सिंधी जेके बि सिंगर आहिनि सिंधी जेके बि टिकटॉकर आहिनि सिंधी जेके वीलागर आहिनि जेके फेसबुकर आहिनि जेके इख़लाक़ में जे दायरे में रही वीडिया ठाहिनि था जेके सुठी सोच सां वीडिया ठाहिनि था जेको सुठो ॻाल्हाईंदा आहिनि जेको सुठी तरह सोशल मीडिया ते पेश ईंदा आहिनि मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त उन्हनि खे सजेस्ट करण ई सऊदी अरब जेका हींअर इंटरटेनमेंट जो हिकिड़ो तूफ़ान आयो आहे इंटरटेनमेंट शोज़ थी रहिया आहिनि त जीअं पंहिंजे सिंधियुनि खे में घुराया ऐं उन सां गॾोगॾु जेके बलोचिस्तान सां तालुक़ु रखनि था टिकटॉकर हुजनि चाहे उहो सिंगर हुजनि चाहे उहो परफॉर्मर हुजनि उन्हनि खे मां सजेस्ट करे हिते जेको आहे सो घुराया। महिरबानी।